नाज़रीन ख़बरें नए अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलीर मां रिपोर्टर नजीब अहमद ख़ासि ख़ली पब्लिक स्कूल गडाब में थियल बूटा पोखण वारी तक़रीब में सगा गटाब ब्रांच जे जॉइंट सेक्रेटरी आबिद इसाक बलोच, कर्नल सैयद ज़फ़रदीन अहमद, रिटायर्ड सर सैयद यूनिवर्सिटी जे प्रोफेसर मोहम्मद यासिर ज़ैन, इंजीनियर अनवर अहमद शिरकत कई। पब्लिक स्कूल गडाब जे प्रिंसिपल ख़ालिद सैफुल्लाह भुट्टो पारां मोजिज़ मेहमाननि सां तारीफ़ी मुलाक़ात। स्कूल के वाइस प्रिंसिपल गुल हसन सुमरो सां गॾु स्कूल के क्लास रूम्स, लैब ऐं ॿियनि क्लासुनि जो दौरो पिणु कयो। छोकिरनि शागिर्दनि सेशन में बूटनि की अहमियत ते सेशन कयो ऐं खेनि ज़िंदगी में वणनि की अहमियत ऐं माहौलियाती तहफ़ुज़ जे फ़ाइदनि खां आगाह कयो। ॿारनि सां गॾिजी स्कूल जे बाग़ीचे में पाण सां गॾु खणी आया बूटा लॻाया। उन ई जज़्बे सां छोकिरियुनि खे बि माहौल जे बचाव जे लाइ हिमथायो वियो। बाद में फैकल्टी मेंबरनि सां अलॻि अलॻि मुलाक़ात थी, जंहिंमें ॿारनि जी तरबियत ऐं किरदार साज़ी ते ज़ोर ॾिनो वियो। उन्हनि खे उहो अहसासु आहियां ॻाल्हि जी निशानगी कई वई त तालीम आम शइ आहे, पर असल ज़रूरत ॿारनि खे तरबियत ज़रिए ज़िम्मेवार शहरी बणाइण जी आहे। उस्तादनि खे हिदायत कई वई त हू ख़ुदि एतमादी पैदा कनि ऐं ॿारनि लाइ रोल मॉडल बणिजनि त जीअं शागिर्दनि खे न सिर्फ़ु इल्मी पर अख़लाक़ी रहनुमाई हासिल थिए। बाद में गडाब में सैयद सुल्तान शाह साहबी स्कूल जो दौरो कयो, जिते हाकिम दीन जो कयो, संदसि इस्तक़बाल कयो। आबिद इसाक जी टीम सां बूटनि ऐं तरबियत बाबति बहस कयो ऐं शागिर्दनि खे माहौलियाती तहफ़ुज़ ऐं वणनि जी अहमियत बाबति आगाही ॾिनी।